बाड़ी भरसा पंजाब जे अदन में हथियारबंदन जो हमलो अवांखे ख़बर ॾियूं पिया। औरत समेत 6 ॻोठाणा क़तल थिया आहिनि। हिकु एहलकार शहीद थियो आहे, 4 ज़ख़्मी थिया आहिनि। 3 हथियारबंद पर मारिजी विया आहिनि। अवांखे ख़बर ॾियूं पिया 8 खां वधीक हथियारबंदन ॻोठ हुसैन सोलंगी ते का करे भर में फसल जी कटाई कंदड़ ॻोठाणनि मथां फायरिंग करे ॾिनी। 4 ॻोठाणा क़तल थी विया आहिनि। घर अंदर वेठल औरत हमीदा सिलरोब गोलियुनि जो खाज बणिजी वई। इतला ते पुलिस अवांखे ख़बर ॾियूं पिया। इतला ते पहुतल पुलिस ऐं ॻोठाणनि जो गॾिजी हथियारबंदनि सां मुक़ाबिलो। फायरिंग में 3 हथियारबंद पर मार्चण जा इतला आहिनि। शहरी कोश बिरादरी जे हथियारबंदनि पारां पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल धाड़ेलनि जे बलात में हमले जा शोबोल आहिनि। ख़बर अवां शेयर कयूं पिया। मरीज चाक मां बावड़े भरसां पंजाब जे अदन में हथियारबंदनि जो हमलो। औरत समेत 6 ॻोठाणा क़तल थिया आहिनि। हिकु एहलकार शहीद थियो आहे, 4 ज़ख़्मी थिया आहिनि। 3 हथियारबंद पर मारिजी विया। 8 खां वधीक हथियारबंदनि ॻोठ हुसैन सोलंगी ते का करे भर में फसल जी कटाई कंदड़ ॻोठाणनि मथां फायरिंग करे ॾिनी। 4 ॻोठाणा क़तल थी विया आहिनि। फायरिंग में 3 हथियारबंद मारिजण जा इतला आहिनि। शहरी कोश बिरादरी जे हथियारबंदनि पारां पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल धाड़ेलनि जे बलात में हमले जा शोबोल आहिनि। मुरीद चाक मां इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं अकबर दश्ती खां। जी अकबर दश्ती, वधीक तफ़सीलन खां आगाह कजो। बिल्कुल बुरी शाख वेझो पंजाब मार्केट थाने जो वाद है जिते कमन जे फसल में लुकल हथियारबंदन सोलंगी बिरादरी के माण्हुनि ते हमलो करे ॾिनो आहे। हमले जे दौरान 9 ॼणा तक़रीबन मारिजी विया आहिनि। 4 ॼणनि जो तालुक सोलंगी बिरादरी सां आहे, जिनजी सुञाणप तौर शाहान शाहद नाले जो थी आहे, जंहिं हिकु औरत मई हमीदा, हिकु मर्द जो तालुक सीलरा बिरादरी सां आहे। जॾहिं त मारिजी विया 3 हमलावरनि में बदनाम धाड़ेल सुल्तू शहर जो भाउ उमर शहर ऐं उनजो सौट हिकु ॼणो धाड़ेल करमली कोच बि शामिल आहिनि। जॾहिं त इमरान खान पुलिस वाक़े वारे हंधि पहुची कार्रवाई करण जी पंहिंजो दावा कई आहे। SSP रहीना खान जे मुताबिक़ पुलिस जहिड़े ते काबू पाए वरितो आहे। मारिजी वियलनि जा लाश कचे खां अस्पताल ॾांहुं रवानो करनि था। कचे वारे इलाइक़े मुक़ाबले जे दौरान हेल्थ फोर्स जो एहलकार ॾुआरियुनि हथां शहीद थी वियो आहे ऐं 4 पुलिस एहलकार पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं ॾुआरियुनि जी क़तल जी तस्दीक भी इमरान खान करे छॾियो आहे। ॾुआरियुनि मां क़तल थियल उमर शहर ऐं उनजो हिकु चचाज़ाद ऐं करमली आहिनि। जी घर अंदर वेठल औरत हमीदा सिलरुप गोलियुनि जो खाज बणिजी वई। इतला ते पहुतल पुलिस ऐं ॻोठाणनि जो गॾिजी हथियारबंदनि सां मुक़ाबिलो। फायरिंग में 3 हथियारबंद पर मारिजण जा इतला आहिनि। शहरी कोश बिरादरी जे हथियारबंदनि पारां पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल धाड़ेलनि जे बलात में हमले जा शोबोल आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मरीज शाख मां बावड़े भरसा पंजाब जे अदन में हथियारबंदनि जो हमलो। औरत समेत 6 ॻोठाणा क़तल थिया आहिनि। हिकु एहलकार शहीद ऐं 4 ज़ख़्मी थिया आहिनि।